अजीमदास फाउंडेशन के डायरेक्टर नामियारे समाज सुधारक डॉक्टर अभिमन परमार थरपारकर जे पसमानदा ॻोठ साहू सांद में हलंदड़ अजीमदास फ्री ट्यूशन सेंटर में पट ते वेही शदीद गर्मी में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि जी वीडियो ॾिसण बाद फौरी तौर नोटिस वरितो। जंहिं बाद अजीमदास फाउंडेशन के अगवान बाबूलाल अजीमाणी पारां शागिर्दनि लाइ फर्नीचर, सोलर सिस्टम, पखा, बैटरी, सोलर पैनल ऐं पीअण जे पाणीअ लाइ वाटर कूलर पिणु पहुचायो वियो। इन मौके ते अजीमदास फाउंडेशन के डायरेक्टर डॉक्टर अभिमन परमार पंहिंजे बयान में चयो आहे त तालीम हासिल करण हर माण्हूअ जो बुनियादी ऐं इंसानी हक़ आहे। बेहतर ऐं मयारी तालीम सां पंहिंजे वतन ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघिजे थी। समाज जा समूरा ज़िम्मेवार फ़र्द तालीम लाइ जाखोड़ सां गॾु पंहिंजे हिस्से जो कमु कनि त पसमानदा इलाइक़नि जो टैलेंट दुनिया जे आला तालीमी इदारनि ताईं पहुची सघे थो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।